الله حق قدره والأرض جميعا قبضته يوم القيامة سبحانه وتعالى عما يشركون. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुझे मुसलमान भाइयों, रफ़े शिरक ऐं अक़ीदा तौहीद जे हवाले सां गुफ़्तगू करण जो हुकुम मिलियो आहे। हिन दुनिया जी ज़िंदगी में ही इंसान या तो नेकियूं करे थो या गुनाह करे थो। नेकियन के मैदान में जेकर ॾिठो वञे त सब खां वॾी नेकी अक़ीदा तौहीद आहे। उन नेकी जो मुक़ाबिलो दुनिया जी का बि नेकी नथी करे सघे। ज़कातूं, हज, रमज़ान जा रोज़ा, नफली सदक़ात, तहज्जुद नमाज़, मसाजिद की तामीर, मदारिस की तामीर, ये सब नेकियूं तौहीद के मुक़ाबले में नंढियूं आहिनि। सब खां वॾी नेकी अक़ीदा तौहीद आहे। अल्लाह ताला के अकेलो करे मञण, उनजे ज़ात में, उनजे सिफ़ात में, अल्लाह रब्बुल इज़्ज़त के इख़्तियारात में अल्लाह ताला को अकेलो तस्लीम करण। ॾिसो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मक्के जे मुशरिकन जी हिकिड़ी वॾी नेकी जो ज़िक्र कयो आहे। उन्हनि अल्लाह जो अज़ीम घर बैतुल्लाह शरीफ के तामीर कया ऐं इन ॻाल्हि ते उनजो एॾो फ़ख़्रु हो त असां एॾी वॾी नेकी करे चुका आहियूं जो मुसलमान असांजे नेकी के मैदान में मुक़ाबिलो नथा करे सघनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में उन्हनि जे नेकी जो ज़िक्र कयो। फरमाया अजअलतुम सिक़ायतल हाज्ज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। ऐ मक्के जा मुशरिको, छा तव्हां सम्झो था तव्हां अल्लाह जो घर बैतुल्लाह ठाहियो आहे, तामीर कयो आहे, तव्हां हाजिन खे पाणी पीआरे था, तव्हांजी इहा नेकी उन्हनि माण्हुनि जे नेकी जे बराबरि जिनजो ईमान फ़क़ति अल्लाह जे ज़ात ते आहे। ला यस्तवून इंदल्लाह, अल्लाह वटि बराबरि कोन्हे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने उन्हनि ग़रीबनि, उन्हनि ग़ुलामनि, उन्हनि मुहाजिरनि पंहिंजा घर छॾे अचण वारनि जूं नेकियूं तौहीद अल्लाह ताला वटि तव्हांजी इन नेकी खां वधीक महबूब आहे। तव्हां जेतोणीकि अल्लाह जे घर बैतुल्लाह खे तामीर कयो, पर तव्हां शिरक जे दावत जो आगाज़ बि बैतुल्लाह खां कयो आहे। जेको सच घट में तव्हां बैतुल्लाह में रखिया आहिनि। तव्हां सम्झो था तव्हां हाकिम खे पाणी पीआरे था, इहा तव्हांजी तमामु वॾी नेकी आहे। हकीकत यह है तो उजारियल खे पानी पीआरण का मामूली नेकी न है। उजारियल कुत्ते, उजारियल पिल्ले खे जेकॾहिं कोई इंसान पानी पीआरे, अल्लाह उनखे जन्नत ॾेई छॾे। हीअ त हाजी है, अल्लाह जे घर बैतुल्लाह जो मेहमान है। जेको उनखे पाणी पीआरे उनजी नेकी कहिड़ी वॾी हूंदी। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त तव्हांजी इहा नेकी बि तौहीद जे बराबरि कोन्हे, छाकाणि त तव्हांजे अंदरि शिरक आहे। दुनिया के अंदर जितना गुनाह कया वजन था उन्होंने गुनाह में सब
शिरक अथो। मुआशरे जे अंदर जेकॾहिं माण्हू को शराब पीए त माण्हू उनखे इंतिहाई बुरी नज़रनि सां ॾिसंदा आहिनि। ही मवाली आहे, शराबी आहे, हिन खां पासो करियो, हिन सां सोबत न रखो, हिन सां संगत ऐं दोस्ती न रखो। पर जेकॾहिं को मुशरिक आहे उन मुशरिक सां गले मिलो था, उन मुशरिक जो एहतराम करियो था, इज़त करियो था। हालांकि इहो मुशरिक इन शराबी खां वॾो गुनाहगार आहे। असांजे मुआशरे जे अंदर असां ॾिसूं था शिरक वॾे पैमाने ते आहे। अल्लाह के प्यारे पैगंबर की हदीस सही बुखारी में किताब तौहीद में हदीस से रावी हजरत अब्दुल्लाह बिन उमर रजी अल्लाह तआला अन्हु है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हिकड़ी सवाल पूछे तो अय्यु ज़म्बे आज़म, अल्लाह के पैगंबर बुधायो दुनिया में सब खां वॾो गुनाह कहिड़ो? सभिनी गुनाहनि खां जेतिरा गुनाह दुनिया में थियनि था, क़त्ल आहिनि, खूनरेज़ियूं आहिनि, शराबखोरियूं आहिनि, बेहयाइयूं आहिनि, फहाशियूं आहिनि, हिक ॿिए जो इज़तूं लुटियूं वञनि थियूं, दुनिया में खोड़ सारा गुनाह आहिनि। माण्हू पंहिंजे औलाद खे मारीनि था, पंहिंजे पीउ खे मारीनि था, खोड़ सारा गुनाह आहिनि। पर इन्हनि सभिनी गुनाहनि में वॾो गुनाह कहिड़ो आहे? इमाम आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जो ख़ैर रहमत नाज़िल थिए। प्यारे पैगंबर फरमाए अन तजअल लिल्लाहि निद्दन व हुवा खलक़क। सब खां वॾो गुनाह इहो आहे त तव्हां उन रब सां ॿियनि खे शरीक करियो जंहिं तव्हांखे पैदा कयो, जेको तव्हांजो ख़ालिक़ आहे, जेको तव्हांखे पैदा कंदड़ आहे, उन रब सां कंहिंखे शरीक करियो, इहो गुनाह सब खां वॾो आहे। इन हदीस खे अॻियां पढ़ूं था, सम्झण जी कोशिश करियूं था त शिरक जी कबाहत अञा वधीक सम्झ में अचे। सहाबी ॿियो सवाल कयो शुभ आहियो? अल्लाह अकबर, अल्लाह जा नबी उन खां पोइ कहिड़ो वॾो गुनाह आहे? अल्लाह अकबर। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन तक़तुल वलदक ख़शियत अन यतअम मअक। पाण फरमायो तव्हां पंहिंजे औलाद खे क़त्ल करियो, कंहिं जाइज़ शइ ते न, बिना कंहिं तौर ते क़त्ल करे छॾियो, कहिड़े बुनियाद ते क़त्ल करियो? ऐं यतअम मअक, ही जमंदो वॾो थींदो संभालणो पवंदो, हिन जो खाधे खुराक जो इंतज़ाम करणो पवंदो, उन डप खां तव्हां पंहिंजे पुट खे कोई छॾियो, शिरक इन खां वॾो गुनाह आहे। अंदाज़ो लॻायो तव्हां। अॼु जेकॾहिं हिन मुआशरे जे अंदरि को माण्हू पंहिंजे धीअ खे कूए मारे, पंहिंजे पुट खे को बंदूक ऐं गोली हणे, तव्हां हुनखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदो? असां छा सम्झंदासीं? ही कहिड़े क़िस्म जो इंसान आहे त हुनजे अंदर में दिलि कोन्हे, हिन जूं अखियूं बंदि थी वयूं आहिनि, हिन जे दिमाग़ ते पर्दा चढ़ी विया आहिनि। अल्लाह के रसूल फरमाए पंहिंजे औलाद खे क़त्ल करणु नंढो गुनाह आहे, अल्लाह जे ज़ात सां शिरक करणु वॾो गुनाह। असां कॾहिं मुशरिक खे इन नज़र सां ॾिठो आहे? मुशरिक खे कॾहिं असां इन नज़र सां ॾिठो आहे? आज जहाँ जे इलाइक़े में अहिड़ो वाक़िअ थी त माण्हू पंहिंजे पुट खे गोली हणे, माण्हू हुनखे हथ बि कोन ॾींदा। हिन ज़ालिम खां पासो करे, हीउ ज़ालिम हथ ॾियण जे बि क़ाबिल कोन्हे। पर जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे ज़ात सां शिरक करे, उते असांजे दिलि मां गैरत ख़तम थी वेंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वरी सवाल पुछियो अब्दुल्लाह बिन उमर शुभ आहियो? उन खां पोइ गुनाह कहिड़ो? पाण फरमायो अन तुज़ानी हलीलत जारिक, तव्हां पंहिंजे पाड़ेसरी जे औरत सां ज़िना करियो, जेको तव्हांजे पाड़े में हिन मक़सद मां वेठो हो त पंहिंजे मुस्लमान भाइयुनि सां गॾु वेहण जे करे मूंखे अमन मिलंदो, ऐं तव्हां उनजे इज़त ते हमिलो करियो, तव्हां उनजे इज़त में कीअं हुजे? इहो 3 नंबर ते गुनाह आहे। माना ज़िना खां शिरक वॾो गुनाह आहे। पंहिंजे औलाद खे मारणु, खाधो खाराइण जे डप सां कंहिं ॿिए वॾे ॾोह जुर्म ते न, इन खां बि शिरक वॾो गुनाह आहे। अंदाज़ो लॻायो अॼु असांजे मुआशरे जे अंदरि इन शिरक जी नफ़रत, तौहीद जी मोहबत घटिजी वई आहे। इन जे करे शिरक जी नफ़रत बि दिलि मां निकिरी वई आहे। जेतिरी तौहीद जी मोहबत मज़बूत हूंदी,
अल्लाह जे वहदानियत जी गैरत वधीक हूंदी ओतिरे क़दुरु इंसान जे दिल में शिरक जे लाइ नफ़रत वधीक हूंदी। जेतिरी तव्हां सुन्नत सां वधीक मोहबत कंदव ओतिरी तव्हांजे दिल में बिदअत सां नफ़रत वधीक हूंदी। जॾहिं सुन्नत जी मोहबत घटिजी वई तॾहिं बिदअत जी नफ़रत ख़तम थी वेंदी। जॾहिं तौहीद जी गैरत ख़तम थी वई तॾहिं शिरक जी नफ़रत इंसाननि जे दिलनि मां ख़तम थी वेंदी। इहो सबब आहे, कारण आहे जो अॼु असां अहले हदीस इन मैदान में सुस्त थींदा वञूं पिया, कमज़ोर थींदा वञूं पिया। उहा गैरत असां खां ख़तम थींदी वञे, छाकाणि त तौहीद जहिड़ी अज़ीम नेमत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी एॾी वॾी नेमत आहे जेका दुनिया जे समूरे नेकियुनि खां वधीक आहे ऐं दुनिया जे सभिनी गुनाहनि खां बि वॾी आहे। तौहीद क़यामत जे ॾियारे जॾहिं उनजो वज़न थींदो, तौर थींदी, तॾहिं इहा नेकी अल्लाहु अकबर दुनिया जे सभिनी गुनाहनि खां वधीक कड़ी साबित थींदी। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुस्नद अहमद में, हदीस जे ॿियनि किताबनि में अल्लाह जो प्यारे पैगंबर पंहिंजे उम्मत जे हिकिड़े गुनाहगार इंसान जो ज़िक्र कयो। इन हदीस में तव्हां अंदाज़ो लॻायो त तौहीद अल्लाह जी केॾी वॾी नेमत आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे अल्लाह तौहीद जहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे, शिरक जहिड़े मुंहिंजी मर्ज़ खां अल्लाह महफ़ूज़ रखियो आहे, उहो माण्हू केॾी वॾी दौलत सां मालामाल आहे, केॾो ख़ुशनसीब आहे। इमाम अल-अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन्नल्लाह सयुखल्लिसु रजुलन मिन उम्मती यौमल क़ियामह, क़यामत जे ॾियारे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे उम्मत जे हिकिड़े गुनाहगार खे सभिनी जे साम्हूं ज़ाहिर कंदो। सभिनी जे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे उम्मत जे हिकिड़े गुनाहगार खे ज़ाहिर कंदो। अला रुऊसिल ख़लाइक़, समूरी मख़लूक़ जे साम्हूं, जेतिरी अल्लाह जी मख़लूक़ हूंदी उन रब जे समूरी मख़लूक़ जे साम्हूं उन गुनाहगार खे ज़ाहिर कयो वेंदो। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उन क़यामत जे ॾियारे उन गुनाहगार इंसान खे आंदो वेंदो, वयंशुरु लहू 99 सिजिल्ला, उन गुनाहगार जा 99 गुनाहनि जा दफ़्तर खोले उन जे साम्हूं रखिया वेंदा। अंदाज़ो लॻायो हिन उम्मत जी उमिरि केतिरी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो 60 खां 70 साल। घटि माण्हू आहिनि जेके वधंदी जिन जी उमिरि कल्ल मयो जावेद ही गुनाहगार के दो खतरनाक गुनाहगार आए जैन थोड़ी उम्र में गुनाह जा 99 दफ्तर लिखाए जान अल्लाह के मलाइकन के। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, अल्लाह रब्बुल इज्जत ने गुनाहगार का 4 सवाल पूछो, अतुम के मिन हादा शैया, ओ गुनाहगार ये 99 दफ्तर हिकड़ो दफ्तर रजिस्टर हद निगाह ताई पकड़ेला जेसता इंसान जी नजर में छे एतरो डिठो आए एतरो आए उन जो तूल अर्थ जेको आहे
अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अल्लाह रब्बुल इज्जत व बारी के जो दबाना उनकी असावट की नेकी है यो करे तो बेदाग कबूल इतनी नन्ही बच्ची मिली और बच्ची ने लिखा हुआ अशहदु ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह और शायद लिया तो अल्लाह का सवाल कोई इबादत के लायक हो अल्लाह के प्यारों का अंदर फरमायो और गुनाहगार के तेरे तो माना और तो वजन का जरे को ये अमर दी तोड़ दिए जरे को साईं की वट कुरान वट हाजिर की बानों को तो माना दे किताब का बना दे बिस्मिल्लाह अल्लाह ये नन्ही पर्ची एदा 99 दफ्तर हिब्बो दफ्तर हाथे निगाह नहीं पकड़ेला है ये नन्ही पर्ची छा वजन किलो में कितना वजन किलो इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा रब फरमाइंदो माना तो हाजिर किनो है जरा तो देखिए कि वजन किलो तोड़ दीनी फकाश के सिजल्ला सुबरत खुदा वनने पर्ची करी थी आई 99 दफ्तर हल्का थी निगा आई अल्लाह रब्बुल इज्जत जेका क़यामत के दिन अदल इंसाफ के बुनियाद पे अल्लाह जेका मीज़ान तराजू साइनी कायम करो वो साइनी के करी होगी इकड़ो दफ्तर हथे बिगाता ये ना है तो क्या दफ्तर है ना तोड़ो उनका पर वे लाए वे क्या कर तोड़ो ये रखी वे क्या ये तोड़ो सब साइनी जे एकड़े पूरा में गज को थींदा पूरा कोन थींदा ना एकड़े ही टाइम से साइनी जे एकड़े पूरा में वे 99 दफ्तर रखिया उन दी तोड़ थींदी या नन्ही पर्ची करी छाजे करे इन नन्ही पर्ची में अल्लाह के तौहीद जो इकरार है हिन गुनाहगार दुनिया जो हर गुनाह कयो है पर अल्लाह के ज़ात सां शिरक कोन कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यस्कुलुल्लाह बिस्मिल्लाह शैअ आयत का इतना पे पासे 99 दफ्तर एकड़ो दफ्तर हथे निगाह ताई जैसे नजर लगे एकड़ो वडो है पर यो हल्का छो थियो वो पर्ची करी छो થઈ है इन जे करे तो पर्ची में अल्लाह जो नालो अल्लाह ताला के नाले का काम से करी ना है अंदाजा लगाया मुशरिक के दो अंदर ये अकेले की मत केतरी मोल है जे रब जो नालो इतनो करो जे उनकी साथ केतरी ताकत इसे तो फलाणो को अल्लाह का कोन के जो हिम्मत योगा कराए फलाणो को फलानी जगह का इन्हीं अंदाज में अंदाज लगाए तो हिन मुसलमान जी हिन गुनाहगार जी हिकड़ी नेकी तौहीद वाली सभनी गुनाह का गरीब जेतरा हिन जा गुनाह है उन समूरन गुनाह का हिन जी तौहीद वाली नेकी गरी थी है ऐं शिरक तो के बुधाया दुनिया जे सभनी गुनाह का वडे में वडो गुनाह है तौहीद अल्लाह की करी नेमत है इन जे करे अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन नेमत जो शुक्र अदा करण जो हुक्म दिनो है ऐं अल्लाह जा नबी अल्लाह जे इन नेमत जो शुक्र अदा कंदा है असां चवंदा सी बड़ी बार हुजे रब जा करोड़ करम है दुकान है औलाद है तिजारत है सही नौकरी है रब जा वडा एहसान है करे इयो कोन कयो सी मुझे मालिक जो हेडो वडो एहसान है जे इन पेशानी के पैदा कयो है या पेशानी जिंदगी भर अल्लाह का सवाए के जे सामू झुकी कोने अल्लाह की बड़ी नेमत है अल्लाह की बड़ी नेमत है दुनिया में सबनी नेमत है अल्लाह की या बड़ी नेमत है इन जे करे रब्बुल आलमीन कुरान करीम में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म नो त अल्लाह के इन नेमत जो शुक्र अदा कर फरमाई बोला फगैर अल्लाह तमरुनी अअबुदु अय्युहल जाहिलून ओ जाहिलो अल्लाह जो पैगंबर अल्लाह जो कुरान जो फरमाए मुझे महबूब तमाम उनन के जाए के तमाम के अल्लाह का सवाए के इबादत की दावत लियंदा उनन के छा जाओ उनन के केड़े लकब सा सरियो फरमाई बोला फगैर अल्लाह तमरुनी अअबुदु अय्युहल जाहिलून ओ जाहिलो छा तमाम के जो दादा अल्लाह का सवाए के इबादत करिया रब उनन के जाहिल के भले हुए दिन करी मेहराब जा मालिक छोड़ हो जन दस्तार तस्बीह जा मालिक छोड़ हो जन जो
ये साकिर के खुतबो दे दो रब्बुल आलमीन उनके कुरान के सूरत में बयान करे जरो फरमाई वतवा तो मिल्लत आबाई इब्राहीम व इसहाक व याकूब मुबजे अबदा के दीन की पैरवी की है पर वे अबादा जाना जिनके लिखण बना चे पढ़ण बना चे पहले नंबर जा जाहिल हो जन असा ये कदाई न देखो पहली नंबर दे जाहिल जेके कलमो पढ़ण को है तो देश में वड़ा ये करेगा अल्लाह के पैगंबर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के तो आओ उन्हें के दीन ते आया जेके रसूल है पैगंबर थी गुजरे हैं उन्हें के तरीके ते रहो हजरत इब्राहिम हजरत इसहाक हजरत याकूब ये अच्छा फरमाए वा कान लना अन नुशरिक बिल्लाहि मिन शै असा के जेला लायक कोने तो अल्लाह के साथ असा के शरीक करियो ज़ालिक मिन फज़लिल्लाहि अलैना व अलन नास वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून फरमाई अल्लाह जो असा दे आसान है जो रब्बुल आलमीन शिरक जड़े मुसीबत का महफूज रखियो है हो हजरत यूसुफ जी जाती है निजी जिंदगी ने सोदा तो जेल में पियो है जेल में केडियो नेमतों होदियो जेल में मोकलण वाला वक्त जो बादशाह है तो कंसा जिंदगी भर पर अल्लाह जे इन नेमत जो शुक्र अदा करे दे मुझे मालिक जेल तक कबूल है पर मुझे मालिक ये तो जा आसान है वदा बड़ा मुके जेल वाली जिंदगी में मुको था विसरन जो हमेशा संगे शिरक जड़े गुनाह का महफूज रखियो थी शिरक का महफूज रखे पर मैं घणा मानो वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून घणा मानो अल्लाह के इन नेमत जो शुक्र अदा कोता गन या साहिब यसजन अरबाब मुतफर्रिकून खैरुन अमिल्लाहुल वाहिदुल कहार मानो के जेल में पंजे जमानत की फिक्र होंदी है मुझे बेल करे पास दी मुझे जमानत करे दी और जेल में बाहर निकला पर अल्लाह जे पैगंबर के उन जेल वाली जिंदगी में तौहीद की फिक्र हुई मानो जे शिरक की फिक्र हुई या साहिब यसजन ओ मुझे जेल जा साथियो अरबाब मुतफर्रिकून खैरुन अमिल्लाहुल वाहिदुल कहार ये खबर वाला तवा पहनो जमानत अल्लाह केड़ो खुश हो गई है के बुराई तो केड़ा तरीका केड़ा चैनल पे इस्तेमाल करो ना पर मैं मुझे जेल जा साथियो अल्लाह रब्बुल इज्जत अकेले की इबादत बेहतर है या अलग अलग खुदा बेहतर है मा ताबुदून मिन दूनिही इल्ला अस्माअन समैतुहा अंतुम व आबाउकुम व मैं जिस की तवा अल्लाह का सिवा इबादत करो था उनका नाला तुम्हारा क्या है तुम्हारे बदन रखा है ये फलानी सरकार ये फलानी सरकार ये फलानी सरकार अल्लाह रब्बुल इज्जत उनके इबादत के लिए कोई दलील नाज़िल कौन कयो है अमर अल्लाह तअबुदु इल्ला इय्याहु उन मालिक का हुक्म न है उन खालिस रब की इबादत करो ज़ालिक दीनुल क़य्यम ये सिद्धो दीन था मानो दुनिया के मन में खबर ना सही है हक है सिद्धो रस्तो केड़ो है रब जो कुरान फरमाए तो सिद्धो रस्तो इबादत अकेले अल्लाह की इबादत करो ज़ालिक दीनुल क़य्यम पर अगे रब छा फरमायो वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून घणा माण्हू इन सिद्धे दीन के ॼाण नहीं को खबर ही कोन अथन घणाई गुमराही ते है घणाई ज़लालत के तरफ है घणाई बिदअत के तरफ है हक दे रहण वाला अल्लाह जो कुरान को फरमाए हमेशा थोड़ा इंसान रहा तो तौहीद अल्लाह की नेमत है जैसे शुक्र अल्लाह के पैगंबर ने अदा कयो है ऐ शिरक दुनिया की वो बड़ी बीमारी है तो दुनिया जो बोले जुल्म है कुरान जे इन शिरक ला जुल्मुन अजीम दुनिया में बड़ा जुल्म थींदा बड़ा जुल्म यतीमन जो माल खाइन बड़ो जुल्म है कुरान कहे तो जेके यतीमन जो माल खाइंदा उहे पंहिंजे पेट में जहन्नम जे बाहि जा टांडा खाइंदा अंगारा खाइंदा अल्लाहु अकबर पर रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो गुनाह में इन्हनि गुनाह ना वडो गुनाह जुल्म में बड़ो जुल्म जेको है वो शिरक है ऐं शिरक करण सां जुल्म कंहिंते थिए थो सोचण जी ॻाल्हि जुल्म कंहिंते थिए थो दुनिया में तो ये थिए थो त उहा हिन जो हक़ खणी हिन खे ॾिनोसीं त हिन सां जुल्म कयोसीं हिन सां जुल्म करे थो दुनिया में तो इहो उसूल आहे त हिकिड़े जो हक़ आहे उहो खणी ॿिए खे ॾिनोसीं जंहिंजो हक़ खसियो आहे जुल्म उन सां थियो आहे पर हिते ईअं न आहे हिते ईअं न आहे मुशरिक अल्लाह जो हक़ मखलूक
इते दुनिया में तो पैसा जुल्म करे थिए तो जने हुन वेचारे जो हक सच्ची वियो हाणे वो खाली हथे थी अल्लाह की इबादत करने वाला अल्लाह का मलाइका काफी है तो ये मुझे इबादत की रब के परवाह कोने पर इन मुशरिक शिरक करे पंजो पाण सा जुल्म कयो है केड़ो जुल्म कया पंजो पाण सा सब का वडो जुल्म इयो कयाई जो पंजो पाण के हमेशा हमेशा जे लाइ जहन्नमी बनाए इन का वडो जुल्म केड़ो थींदो इंसान पंजो पाण के बाहर में उछलाए खुदकशियों दुनिया में थियन थियूं माण्हू दुनिया में खुदकशियूं कनि था पर जेकर कोई माण्हू पाण का पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई छॾे पाण छा कंदो इहो इंसान केॾो ख़तरनाक मुशरिक इन खां बि ख़तरनाक आहे इहो उन ॾींहुं जो पेट्रोल पाण सां विझी फोट थी वियो मरी वियो अॻियां मामिलो अल्लाह जे हवाले आहे पर ही मुशरिक पंहिंजे पाण सां ज़ुल्म करे थो जो पंहिंजो पाण खे हमेशा जे लाइ अबदी जहन्नमी बनाए छॾे ऐं हिन मुशरिक शिरक करे ॿियो ज़ुल्म जेको पंहिंजे पाण सां कयो आहे उहो इहो कयो अथसि त अल्लाह जी हेॾी वसी मग़फ़िरत जेका आहे उन खां पंहिंजो पाण खे जेको आहे महरूम करे छॾे अल्लाह जी मग़फ़िरत केतिरी वसी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण वटि हिकु किताब लिखियो आहे जेको रब वटि अर्श ते आहे सही बुखारी का हदीस उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा लिखियो आहे इन रहमती सबक़त गज़बी मुझे रहमत मुझे गज़ब खां सबक़त करे वञे थी पर ही मुशरिक जेको आहे जेको शिरक करे थो अल्लाह जे ज़ात सां हिन अल्लाह जे रहमत खां रब जे मग़फ़िरत खां पंहिंजो पाण खे महरूम करे पंहिंजो पाण ते वॾो ज़ुल्म कयो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम अल्लाह ते ज़ुल्म कोन पियो करे ही ज़ुल्म पंहिंजो पाण ते पियो करे कुरान करीम के अंदर अल्लाह रब्बुल इज्जत इरशाद है इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा जेको इंसान अल्लाह जे ज़ात सां शिरक करे तो अल्लाह उनके शिरक माफ़ कोन कंदो जेकर शिरक जे हालत में मौत अची वञे हा जेकर दुनिया जे अंदर शिरक जे मूज़ी मर्द खां तौबा करे वरताई अल्लाह रब्बुल इज्जत उन गुनाहगार के दुनिया में माफ़ करे छॾींदो पर जेकर शिरक ते मौत आयो रब्बुल आलमीन हिन खे क़यामत जे ॾियारे माफ़ कोन कंदो हिन शिरक करे पंहिंजो पाण ते इहो ज़ुल्म कयो आहे जो पंहिंजो पाण खे जहन्नम जे बाहि जे हवाले करे छॾियाई हमेशा जे लाइ अल्लाह जे मग़फ़िरत खां महरूम थी वियो ऐं मुशरिक शिरक करे पंहिंजो पाण ते ॿियो वॾो ज़ुल्म इहो करे थो जो पंहिंजूं समूरियूं नेकियूं तबाह करे छॾे समूरियूं नेकियूं जेके करे थो उहे नेकियूं तबाह करे छॾे थो मुशरिक पंहिंजूं छाकाणि त क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैगंबरनि सां ख़िताब कयो सूरह अनआम जे अंदर 18 नबियनि जा हिकिड़ी जगह ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त नाला वरिता उन खां पोइ रब छा फरमायो फरमायो वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून जेकर मुंहिंजा ही 18 नबी अल्लाह जा अज़ीम पैगंबर रब जे ज़ात सां शिरक कनि हा अल्लाह इन्हनि जूं नेकियूं ज़ाया करे छॾे हा पर यादि रखो अल्लाह जा पैगंबर कॾहिं बि शिरक नथा करे सघनि छाकाणि त अल्लाह उन्हनि खे मोकिलींदो ई शिरक खे मिटाइण जे लाइ आहे तौहीद खे नाफ़िज़ करण जे लाइ शिरक खे मिटाइण जे लाइ रब पैगंबर मोकिलींदो आहे पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त सवाल तो पैदा थिए वो नबियनि जा नाला वठी रब छो फरमायो वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून रब तव्हां खे सम्झाइण चाहे थो त शिरक केॾो ख़तरनाक गुनाह अथव जेकर पैगंबरनि जे अज़ीम नेकियुनि में मिली वञे जिन नेकियुनि जो इंतहाई आला मक़ाम आहे वॾे दर्जे ते उहे नेकियूं फ़ाइल हूंदियूं आहिनि उन्हनि में शिरक मिली वञे त उन्हनि खे बि ज़ाया करे छॾे तव्हां सां त नेकियूं अहिड़ियूं आहिनि जंहिं असां पाण ई मुतमइन कोन आहियूं त अल्लाह वटि क़बूल पवनि पियूं या न पाण मुतमइन कयूं नमाज़ पढ़ी आयासीं ख़बर कोन पई रकातूं केतिरियूं पढ़ियूं ख़बर न आहे रुकू में छा पढ़ियो तशहुद में छा पढ़ियो का ख़बर कोन्हे दुकाननि जा हिसाब ॾेतियूं मामलात असांखे पंहिंजे नेकियुनि में पाण ई मुतमइन कोन आहियूं अहिड़ियुनि नेकियुनि में वरी शिरक जहिड़े जेको आहे मूज़ी मर्द जी मिलावट थी वञे इंसान जो नेकियूं किथे बाक़ी रहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो वलक़द उहिया इलैका व इलल लज़ीना मिन क़ब्लिका लइन अशरकत लयहबतन अमलुका व लतकूनन मिनल ख़ासिरीन मुंहिंजा महबूबा जेकर तव्हां मूं रब जे साथ सां शिरक कयो जेकर बिल्कुलु बि हाल अणथी ॻाल्हि आहे इहो ठीक
2 मण 2.5 मण 3 मण में पानी हुजे पेशाब जो हिकड़ो फुड़ो उन में गिरी पे सजो पानी बेकार थियो क्या कम जो ना केर यो कोन चवंदो भई पानी जो जगह हिकड़ो कतरो कमीज ते लगे आ हिकड़े गिलास सा पानी धोई छडियो आ लिहाजा ही 2 मण पानी में पेशाब जो हिकड़ो फुड़ो गिरियो है यो पानी आ पियन तो दुनिया जो को अक्लमंद माण्हू कोन इस्तेमाल शिरकियत के मामूली मिलावट जगह नेकियत में थी याद रखो अल्लाह रब्बुल इज्जत बाने जो सब जो नेक को जाया करे जड़ी इन्हीं के करे समझायो तो के अल्लाह कुरान में देखो जो इन शिरक लजुल्मुन अजीम मुशरिक शिरक करे पैचे मथा तमाम बड़ो जुल्म करे अल्लाह जे जात सा को जुल्म है पैचे पानी ते जुल्म कयाई अल्लाह जे गफरत का पानी के महरूम कयाई अल्लाह जे जन्नत का पानी के महरूम कयाई जहन्नम के पानी के जहन्नम जे हाले कयाई पैजो नेकियो तबाह कराई शिरक के जरिए सा एडा बड़ा जुल्म मुशरिक पैजो पान ते करे ऐं याद रखो जेके माण्हू तव्हां खे अल्लाह जे तौहीद जी दावत ॾियनि था उन्हनि जी दावत जे तोड़े तव्हां खे दुखी लॻंदी हुजे पर इहे तव्हां खे इन ज़ुल्म खां बचाइनि था त पंहिंजो पाण ते ज़ुल्म न करियो इहे तव्हांजा फ़ैसिला आहिनि जेके रब जे हिकिड़ाई जे तरफ़ अल्लाह जे वहदानियत जे तरफ़ दावत ॾियनि था इहे तव्हांजा फ़ैसिला इंसान आहिनि तव्हां ॾिसो दुनिया जे अंदरि केतिरा शिरक थी वेंदा अॼु दुनिया में ॾिसूं था आस्थाना आहिनि मज़ारूं आहिनि क़बरनि जूं पूॼाऊं आहिनि क़बरनि जूं पूॼाऊं आहिनि उन्हनि ते नज़राना कया वञनि था इहे सभु शिरक जे ज़ुमरे में अचनि था ही क़बरनि जी पूॼा अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो लानतुल्लाह अल यहूद व नसारा ये रिवायत अल्फाज़ लानतुल्लाह अल यहूद व नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा अल्लाह की लानत हुजे यहूदियत ते नसारन ते जिन अल्लाह के पैगंबरन के कब्रन के सजदा का बनाए तवा अंदाज लगायो जेको इंसान नबी जे कब्र ते सजदो करे उन्हें के अल्लाह की लानत वसदी हुजे जेको मलक जे कब्र ते सजदो करे उन्हें के अल्लाह की रहमत वसदी उन्हें जे मथा अल्लाह की रहमत वसदी अल्लाह जा बाना ई बड़ी गुमराही अथो शिरक की इंतहाई खतरनाक मुसीबत है अल्लाह कुरान करीम में चंद मिसाल पेश करे तमाशा के समझायो है दुनिया जा इंसान चवंदा सही कब्र वाला ॿुधण पिया कब्र वाला ॿुधनि था जेकर ॿुधण पिया पोइ इनके दफ़नाए छो था पोइ इनके दुनिया में ॿुधण ॾियो इन्हनि खे ॿुधण वारनि खे न दफ़नायो ॾिसण वारनि खे न दफ़नायो असां त पक कंदा आहियूं हाणे ॿुधे कोन थो ॾिसे कोन थो पोइ दफ़न कंदा आहियूं पर जेकर तव्हां वारा ॿुधनि था ॾिसनि था दफ़नाइण जो न घुरिजनि अल्लाह कुरान करीम में सूरह कहफ में पंहिंजे वलियनि जो ज़िक्र कयो पंहिंजे वलियनि जो अल्लाह रब्बुल इज्जत ज़िक्र कयो जेके अल्लाह जा वली आहिनि अल्लाहु अकबर ये अल्लाह अॻियां वाक़िया छो बयान कया जेके हज़ार साल अल्लाह जे रसूल जे बैसत खां अॻु में वाक़िया थिया उन्हनि खे अल्लाह कुरान में छो बयान कयो असांखे ॿुधाइण जे लाइ सम्झाइण जे लाइ सेखारण जे लाइ त दुनिया में जेके इंसान निंड सुम्ही पवे उनखे ख़बर कोन थी पवे वो जेको मरी वञे कब्र में दफ़नाइजी वञे उनखे कीअं थी ख़बर पवे इहो साॻियो बुज़ुर्ग जॾहिं ॿाहिरि ज़िंदा हो लाउड स्पीकर ते अज़ान वेंदी हुई साईं खे निंड अची वई नमाज़ निकिरी वई लाउड जी अज़ान कोन ॿुधाई हाणे जॾहिं कब्र में दफ़नाइजी वियो आहे मुरीद कब्र ते घुरण आयो आहे हाणे आस्ते आस्ते जेका दौड़ घुरे पियो इहा बि बुज़ुर्ग कब्र जे अंदरि ॿुधे पियो दुनिया में निंड जे करे ॿुधी कोन सघंदो नमाज़ ज़ाया थी वेंदियूं अल्लाहु अकबर अल्लाह कुरान में असहाब कहफ जो वाक़ियो ज़िक्र कयो फरमाईंदा नक़ुस्सु अलैका नबअहुम बिल हक़ इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा रब जो कुरान तो फरमाया थी तव्हांजे साम्हूं कुरान जे अल्फाज में नौजवाननि जो वाक़ियो ज़िक्र करियो था जेको हक़ आहे नक़ुस्सु अलैका नबअहुम बिल हक़ इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा उन्हनि अल्लाह जे नेक इंसान नौजवान अल्लाह जे ज़ात ते ईमान आंदो ऐं ईमान आणे तौहीद इख्तियार कयो रब अञा तौहीद में वधाए छॾिया दुश्मन कौन दुश्मन थी वे ॻाल्हि कहिड़ी हुई छा त दुश्मनी थी आहे ॻाल्हि सिर्फ़ु गुनाह क़सूर उन्हनि जो जेको चइजे उहो इहो हो उनजो रब न रब समावाति वल असांजो रब उहो जेको आसमान ऐं ज़मीन जो रब आहे मुशरिक खे इहा ॻाल्हि बि पसंदि कोन्हे हज़म कोन थींदी आहे
असांजो रब सिर्फ उहो ई रब आहे जेको आसमान ऐं ज़मीन जो रब आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ये इन्हनि नेक वलियुनि जे पोयां क़ौम पीछो कयो, इन्हनि खे मारींदा हो। ऐं अल्लाह छा फरमायो? असांजे क़ौम जे वाक़े में वॾा सबक़ आहिनि, वॾियूं नसीहतूं आहिनि त इहा ॻाल्हि करण जे लाइ, तौहीद जी ॻाल्हि करण जे लाइ बि दिलि खपे थी। हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। वरबतना अला क़ुलूबिहिम, दिलि रब मज़बूत कई तॾहिं मुआशिरे में इहा ॻाल्हि करे सघिया। वरना केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे साम्हूं शिरक जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, भूखा शैतान बणिजी वेंदा आहिनि। तौहीद जी ॻाल्हि कोन थींदी आहे, उन्हनि खां डिॼंदा आहिनि, मुआशिरे खां माण्हुनि खां डिॼंदा आहिनि। तौहीद जी ॻाल्हि कंदासूं, असांजे पेट खे धकु लॻंदो, असांजे दोस्तियुनि ते असरु पवंदो। अल्लाह जा ही नौजवान नेक बाना रब तो फरमाए कि दिल के मजबूत कयो तो शिरक जड़े गंदे मार्ग में अल्लाह ने तौहीद जो झंडो बुलंद कया। इस कामो फकालो रब्बना रब्बुस समावाति वल अर्द लन नदउ मिन दूनिही इलाहन लक़द कुन्ना इज़न शतता। और पीछे कयो इने जबल में इने सुर्ग में वञी सुम्ही पिया। अल्लाह सुम्हारे छॾियो। केतिरो टाइम? ॿ 4 कलाक अखि खुली वई के पंखा हलिया पे, सहूलियतूं हुयूं, एयर कंडीशन एसियूं लॻल हुयूं न, इन जबल में सुता पिया सुर्ग में। अल्लाह ताला 309 साल सुम्हारे। 309 साल अल्लाह जा वली आहिनि। 309 साल हिकिड़ी जॻह ते सुता पिया हुआ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए त सुम्मा बअसनाहुम वकज़ालिक बअसनाहुम, पोइ असां उन्हनि खे उथारियो। रब छो उथारियो? इन्हनि खे इन निंड में ई मौत अची वञे हा। केतिरा माण्हू राति जो सुम्हंदा आहिनि, सुबुह जो उथंदा ई कोन्हे, उहा निंड ई मौत जो हिसो बणिजी वेंदी आहे। अल्लाह इन्हनि खे छो उथारियो? फरमाईंदे इहा त साल में पईंदा हिक ॿिए खां पुछनि, पोइ इन्हनि जे वाक़े खे वरी दुनिया जे साम्हूं सबक़ बनाए रखनि। माण्हुनि खे ख़बर पवे त जॾहिं अल्लाह जा वली निंड में सुम्हंदा आहिनि तॾहिं बि उन्हनि खे पंहिंजी ख़बर कोन हूंदी आहे। केतिरा बुज़ुर्ग आहिनि दुनिया जा, सुम्हण सां वुज़ू टुटी थो वञे। छो? पंहिंजे पाण जी ख़बर कोन्हे त छा हवा ख़ारिज कई आहे, छा थियो। पंहिंजे पाण जी जेके ख़बर कोन्हे अल्लाह जा बाना, उनखे रब जे मुक़ाबले में कीअं न बीहारे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो इन्हनि खे उथारियोसूं त हिक ॿिए खां पुछनि, हिक ॿिए खां सुवाल पुछनि था। केतिरो टाइम रहियासूं? चवण लॻा लबिसना यौमन औ बअद यौम, हिकिड़ो ॾींहुं या अधु ॾींहुं। ऐं टाइम केतिरो थियो आहे? 309 साल। 309 साल हिननि वलियनि खे पंहिंजी ख़बर कोन्हे। हिननि वलियनि खे पंहिंजी ख़बर कोन्हे। हिननि खे दुनिया जहान जी ख़बर कीअं थी पवे? केरु पियो अचे, केरु पियो घुरे, छा पियो घुरे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि जे बारे में फरमायो वमा यशउरूना अय्यान युबअसून, हिननि खे ख़बर ई न आहे त ही क़ब्र मां कॾहिं उथंदा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुस्लमान भाइरो, जेकर क़ब्र में मदफून थी विया, जेकर नेकियूं करे विया आहिनि, नेक आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे उन्हनि जे नेकियुनि जो बदिलो ॾींदो। पर उहे असांजे लाइ कुझु बि कोन था करे सघनि। ऐं इन ॻाल्हि खे मुआशिरे जा माण्हू गुस्ताखी सम्झनि। इहा ई शइ बुज़ुर्गनि जी, वलियनि जी गुस्ताखी आहे। ऐं चवां थो अल्लाह जो कसम, वलियनि जो एहतराम जेतिरो अहलुल हदीस कनि था, दुनिया जे अंदरि केरु बि कोन थो करे। तव्हां त उन्हनि जे क़ब्रनि ते शराब जा एॾा लॻाया, तव्हां त उन्हनि जे क़ब्रनि ते फासी जा रस्ता खोलिया, तव्हां त उन्हनि जे क़ब्रनि खे नाजाइज़ तरीक़े सां कमाई जो रस्तो बनायो। ही अहलुल हदीस आहिनि जेके उन्हनि जी हक़ीक़ी अज़मत खे सुञाणनि था, त उन्हनि जे क़ब्रनि खे, उन्हनि जे क़ब्रनि खे इन्हनि फासी, बेहयाई, शराब खाननि जा मैखाना, इन्हनि खां बुज़ुर्गनि जे क़ब्रनि खे महफूज़ रखो, छाकाणि त उन्हनि जो एहतराम लाज़िम आहे। अहलुल हदीस इन्हनि बुज़ुर्गनि जो एहतराम कंदा। इन जे करे अल्लाह जे रसूल फरमायो लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बारातुल क़ुबूर, जेके औरतूं तमामु घणियूं क़ब्रनि ते वञनि थियूं, अल्लाह जे रसूल लानत कई। छाजे करे? हिकु त औरत अक़ीदे में हुई कमज़ोर हूंदी आहे, ॿिए नंबर ते औरत फितने जो सबबु बणिजी वेंदी आहे। औरत जो ॿाहिरि निकिरणु फितने जो सबबु। इन जे करे तव्हां ॾिसो बुराई जा रस्ता तॾहिं खुलनि, बुराई जा रस्ता तॾहिं खुलनि था त अल्लाह जा बाना इन्हनि नेक इंसाननि जे क़ब्रनि खे ॾिसी उन्हनि मां फ़ाइदो कहिड़ो वठो। अल्लाह जे रसूल फरमायो फज़ूरूहा फ़इन्नहा तुज़क्किरुल आख़िरह, हिननि जे क़ब्रनि जी ज़ियारत करियो ऐं उन्हनि जे क़ब्रनि खे ॾिसी आख़िरत यादि करियो। पर अॼु दुनिया जे अंदरि जेको आम इंसान फौत थी वञे, उनजी क़ब्र इहो फ़ाइदो ॾिए थी, उनजी क़ब्र खे ॾिसी आख़िरत यादि अचे थी। पर जेके आस्ताना आहिनि, उन्हनि जे क़ब्रनि ते वञी इंसान खे दुनिया यादि अचे।
आखिरत याद को दिए थे यार ये मुर्दा जेके आहिनि हिन जे घर में हिन जे कब्र ते चाहे मार्बल लगा पिया आहिनि असीं ज़िंदा सूरज असां ज़िंदा जे लाइ सूर हिते जेको आहे पेटियूं पैसनि जूं भरियूं पयूं आहिनि असांजे खीसे में रुपयो कोन्हे दुनिया जी फिक्र थिए थी इंसान खे आखिरत जी कोन थी आखिरत जी फिक्र उन कब्र खे ॾिसी थींदी उन कब्र खे ॾिसी आखिरत जी फिक्र थींदी जेका कब्र कच्ची हूंदी उन जे करे अल्लाह जे रसूल पक्की कब्र ठाहिण खां मना कई उन ते लिखण खां मना कई उन ते मुजावर थी वेहण खां मना कई सब शिरक जा रस्ता ऐं अॼु दुनिया जे अंदरि दुनिया जे इंसाननि खे शिरक जे तरफ़ आणण जे लाइ वॾो सभ खां वॾो प्लान जेको रखियो वञे थो उहो इहो माण्हुनि जे ज़हन में ॻाल्हि विझी वञे थी त अदा अल्लाह ताला गुनाहगारनि जी ॿुधे ई कोन सिधी ॻाल्हि आहे नथो ॿुधे त हाणे गुनाहगार केॾा ईंदा हाणे असां न ईंदा असांजा ॿई खीसा भरींदा वञो ऐं पंहिंजो तमन्नाऊं पूरियूं कराईंदा वञो पोइ इन्हनि जो थियनि न थियनि तव्हांजो त कमु थी वियो तव्हांजी ज़रूरत पूरी थी हाणे हिन जो कमु थिए न थिए अल्लाह जा बाना ही दुनिया जा इंसान यकीन करियो अल्लाह जे अवैध अवाम जे साम्हूं अहिड़े अंदाज़ में पेश कंदा आहिनि पंहिंजो पाण खे त असीं के भलाइक आहियूं ऐं अमीं सभु शैतान जो औलाद आहियूं तव्हां कंहिंजी बि दुआ क़बूल कोन थी थिए जेसि ताईं असांखे ज़रियो न बनाईंदो हालांकि अल्लाह रब्बुल इज़्ज़त गुनाहगारनि खे छा चयो आहे फरमाई कुल इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ रब जो कुरान तो फरमाए अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ओ मुझे महबूब गुनाहगारनि के पैगाम ॾिजां तहज्जुद गुज़ार न मुफ्ती ऐं उलमा न अल्लाह अकबर मदारिस ऐं मसाजिदनि खे तामीर करण वारनि लाइ रब ख़ासि पैगाम कोन मोकिलियो ही त उन्हनि जे लाइ असरफू अला अनफुसिहिम जिन पाण ते ज़ुल्म कया आहिनि गुनाह करे उन्हनि खे चइजां ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत खां करे ना उम्मीद न थीजो छो त जंहिं रब हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे उहो रब ॼाणे थो त क़यामत ताईं छा थियणो आहे कहिड़ा वाइद ईंदा कहिड़ा नसीहतूं करण वारा ईंदा जेके मुहब जे रहमत खां माण्हुनि खे ना उम्मीद कंदा अल्लाह उन्हनि जा चोर दरवाज़ा क़ुरान जे इन्हनि आयतनि सां बंदि करे छॾिया ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत खां ना उम्मीद न थीजो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अल्लाह तव्हांजा समूरा गुनाह माफ़ करण वारो आहे रब तव्हांजा समूरा गुनाह माफ़ करे थो अल्लाहु अकबर दुनिया जे अंदरि अल्लाह ताला अहिड़नि गुनाहगारनि जूं दुआऊं ॿुधियूं आहिनि जिन जे बारे में जेकर तव्हां असां सोचूं था त अक़ुल हैरान थी वञे थो अक़ुल दंग रहिजी वञे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सन 8 हिजरी में मक्के में जबदा फातह जी हैसियत सां मक्को फतह करण जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तस्रीब अलैकुम अल-यौम ओ मक्के वारो अॼु तव्हां ते का पकड़ तकड़ कोन्हे तव्हां ते का मयार कोन्हे अल्लाह जे रसूल वो ऐलान कयो जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि लाइ कयो पर प्यारे पैगंबर इन मौके ते हिकिड़ी अहिड़ी कावड़ जो इज़हार कयो अहिड़ी कावड़ ख़तरनाक जो पाण फरमाए 4 अहिड़ा माण्हू आहिनि जेकॾहिं हरम जे हुदूद में तव्हांखे नज़र अची वञे त उन्हनि खे उथे पकड़े उन्हनि खे क़त्ल करणो आहे ऐं इन्हनि 4 ॼणनि ते अल्लाह बि एतिरो नाराज़ हो जो जॾहिं खां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हरम खे जेको मके खे हरम बनायो कंहिंजे लाइ बि क़त्ल ऐं खून जी हरम जे हुदूद में इजाज़त कोन मिली क़त्ल ऐं खून जी त परे जी ॻाल्हि पर उतां जो गाह कटण उते जी किरल शइ खणण जी बि इजाज़त कोन ॾिनी पर ही 4 अहिड़ा गुनाहगार आहिनि जिन ते रब बि एतिरो ॾमरियल आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन्हनि जे क़त्ल जी इजाज़त हरम जे हुदूद में ॾेई छॾी अंदाज़ो लॻायो इन खां वॾो को गुनाहगार हूंदो जिन खे हरम जे हुदूद में क़त्ल करण जी अल्लाह जो पैगंबर इजाज़त ॾे ऐं अल्लाह जे पैगंबर खे रब इजाज़त ॾे ये 4 माण्हू केरु हुआ अब्दुल्लाह बिन अबी सर जेको पहिरीं अल्लाह जे रसूल जो कातिब हो को मुर्तद थी मिक्यस बिन सबाबा अब्दुल्लाह बिन ख़तल इकरिमा बिन अबी जहल साहबे कराम फरमाइंदा मिक्यस बिन सबाबा के मक्के जे बाजार में ॾिठो थी क़त्ल कयो अब्दुल्लाह बिन ख़तल खे ॾिठो थी हो मुतअल्लिक़ुन बि अस्तारिल काबा सुनन साईं जी रिवायत आहे त बैतुल्लाह जे पर्दनि सां लटकियो पियो
हिन ते इंतज़ार करियो त ॿाहिरि निकिरंदो नेठि केॾां वेंदो इंसान आहे पाणी लाइ निकिरंदो ज़रूरत लाइ निकिरंदो खाधे पीते जे शइ लाइ निकिरंदो हरम जे हुदूद में विढ़ण क़तल करणु जाइज़ कोन्हे पाण फरमाए हिते ई हिनखे क़तल कयो सहाबा अब्दुल्लाह बिन ख़तल खे उते ई क़तल करे छॾियो अब्दुल्लाह बिन अबी सर जेको अल्लाह जे पैगंबर जे पहिरीं कातिब हो मुर्तद थियो हज़रत उस्मान वटि वञी पनाह वरितई हज़रत उस्मान खे चई इस्लाम क़बूल करियां थो वाइदो करियां थो ऐं इस्लाम एॾी वॾी नेकी आहे क़बूल करणु जेको इंसान जा ज़िंदगी गुज़िरियल ज़िंदगी जा समूरा गुनाह मिटाए छॾे थो हज़रत उस्मान पनाह ॾिनो अब्दुल्लाह बिन अबी सर खे इकरिमा बिन अबी जहल भॻो मूंखे हिकिड़ो रस्तो कोन्हे का वाह कोन्हे बचण जी भॼे थो वञी समुंड जे किनारे ते बीठो पवंदो ॿेड़ी तयार ॿेड़ी में सवार थियो अल्लाह अकबर अल्लाह जे ग़ज़ब ऐं ज़बर खां इंसान केॾांहुं भॼी सघे थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ॿेड़ी समुंड जे विच में पवंदी अल्लाह तूफ़ान मोकिलियो ॿेड़ी समुंड जे विच में हुजे तूफ़ान अची वञे पोइ ॿेड़ी में जेके सवार इंसान हूंदा आहिनि उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी जॾहिं पाण खे ख़बर पवंदी हितां फलाणे बाहि जो बंदि टुटण वारो आहे ॻोठु वेझो आहे पोइ माण्हुनि जी छा हालत हूंदी हालांकि हू ॿाहिरि हूंदा आहिनि पाणी खां पोइ बि केतिरी कैफ़ियत अजीब थी वेंदी आहे उन वक़्तु ॿेड़ी हलाइण वारे चयो अख़लिसू फ़इन्न आलिहतकुम ला तुग़नी अनकुम हाउला शैआ हाणे अकेले अल्लाह खे पुकारियो तव्हांजा कूड़ा ख़ुदा हिते कमु कोन ॾींदा ही मौजूं हे लाड़ू हिननि जे साम्हूं तव्हांजे कूड़नि ख़ुदानि जी का ॻाल्हि ई कोन हलंदी अकेले अल्लाह खे पुकारियो अल्लाह जे तरफ़ां इंसान जे नसीब में जॾहिं हिदायत हूंदी आहे त हिकिड़ो जुमिलो उन जे हिदायत जो सबबु बणिजी वेंदो आहे माण्हू त चवंदा आहिनि साईं असां अगरि रस्ते ते अची वञूं पर मौलवियुनि जे ज़बान में तासीर कोन्हे तकरीरूं वॾियूं कनि था वॾा सुर कनि था पर ज़बान में असरु कोन्हे उन जे करे असां में इनकलाब कोन थो अचे कॾहिं इहो बि सोचियो मुमकिन आहे असांजो नसीब फिटल हुजे असांजी बदनसीबी हुजे इकरिमा खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बाने वही सां दावत ॾिनी आहे उहा ज़बान त ऑथेंटिक ज़बान हुई गारंटी वारी ज़बान हुई हिदायत कोन मिली ऐं हिकिड़ो मल्हा हुन जी हैसियत छा आहे ॿेड़ी हलाइण वारे जी हुन जी जुमिले सां ॻाल्हि सम्झ में अची वई छाकाणि त कॾहिं कॾहिं हालात में सम्झाईंदा आहिनि हालात में इंसान खे सम्झाए छॾींदा आहिनि ही हालात अहिड़ा हुआ चइनी तरफ़नि खां पाणी जूं लहरूं हुयूं ॻाल्हि सम्झ में अची वई अल्लाह सां अंदरो अंदर में वाइदो कई अल्लाह खां दुआ घुरी फरमाई अल्लाहुम्मा इन अंजयतनी मिम्मा अना फीहि इलाहुल आलमीन जेकर हिन तकलीफ़ मां तो रब मूंखे इजाज़त ॾिनी अन आती मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम वटि वेंदुसि अल्लाह जे रसूल जे हथ ते हथ रखी इस्लाम क़बूल कंदुसि ऐं मुंहिंजा मालिक जे तूफ़ान खे टारे छॾ ही उहो गुनाहगार आहे जंहिंजे क़त्ल जी इजाज़त अल्लाह जे रसूल हर जे हथनि में ॾिनी हुई एॾो ख़तरनाक गुनाहगार रब्बुल आलमीन हर जे तारीख़ खे वक़्ती तौर ते बदिलाए छॾियो त हिननि ज़ालिमनि खे क़त्ल करण जे लाइ अॼु थोरी देरि जे लाइ हरम जे हुर्मत खे बि ख़तमु करे छॾियूं था हिननि खे क़त्ल करणु हरम जे हदनि में बि जाइज़ आहे एॾो वॾो गुनाहगार जंहिं बिना के वास्ते ऐं तुफ़ैल जे अल्लाह खां दुआ घुरे थो इकरिमा जो अक़ीदो हिन मुस्लमान खां वरी बि ठीक हो ईअं कोन थी अल्लाह तुंहिंजो पैगंबर जेको मके में आहे जेका भॻो आया अल्लाह उन नबीअ जे वास्ते सां हिन तूफ़ान खे टारे छॾ वाइदो करियां थो इस्लाम क़बूल कंदुसि अल्लाह जे रसूल फरमायो इकरिमा बिन अबी जहल डायरेक्ट अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरी अल्लाहुम्मा इन अंजयतनी मिम्मा अना फीहि इलाहुल आलमीन अॼु जेकर हिन समुंड जे तूफ़ान मां तो रब छुटकारो ॾिनो मोहम्मद करीम जे हथ ते हथ रखी इस्लाम क़बूल कंदुसि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इकरिमा बिन अबी जहल जी दुआ क़बूल करे वरिती ऐं अल्लाह तूफ़ान टारे छॾियो इन्हनि वॾनि गुनाहगारनि जी जेको रब दुआ ॿुधे उहो आम गुनाहगार इंसान जी दुआ ॿुधे ई कोन थो इहो सिर्फ़ु माण्हुनि खे अल्लाह जे ज़ात मां टोड़े पंहिंजे ज़ात सां जोड़णो आहे माण्हुनि जो ताल्लुक़ अल्लाह जे ज़ात खां टोड़े पंहिंजे ज़ात सां जोड़णो आहे जेकॾहिं माण्हुनि खे चवंदासीं डायरेक्ट अल्लाह खां घुरो अल्लाह हर गुनाहगार जी ॿुधे थो रब त शैतान जी ॿुधी वरिती शैतान में चयो अल्लाह मूंखे मोहलत ॾे क़यामत जे ॾींहं ताईं कहिड़े कम लाइ मोहलत पियो वठे जी तुंहिंजे ॿारनि खे गुमराह कनि कमु रुॻो चङो कोन्हे सुठे कम लाइ मोहलत कोन पियो वठे त तुंहिंजी का इबादत कंदुसि रब सजदा कंदुसि जेका ख़ता थी वई हाणे मूंखे माफ़ कर हाणे मूंखे मोहलत ॾे मोहलत
इहो अल्लाह जे मखलूक के अल्लाह जे रहमत खां ना उम्मीद न करियो। अल्लाह जे रहमत में बाने के हर वक्त पर उम्मीद रहण घुरिजे। इहो ई सबब आहे जो मुशरिक शादी करे चंद ॾींहं औलाद न थियो 2 महीना 4 महीना यार असां त 3 ॼणनि गॾु शादी कई ख़बर पई त ॿिया 2 ॼणा जेके शादी हाल में मूंसां गॾु हुआ उन्हनि जे घरवारियुनि खे अमल थी वियो आहे मुंहिंजे घरवारी खे कोन थियो हाणे दर दर जा धिका पाईंदो दर दर जूं ठोकरूं पाईंदो ऐं ॿिया केतिरा मुशरिक शैतान उन्हनि खे मोकिलींदो हिन खे वञी फलाणो कसु ॾसियो फलाणी जॻह तां फ़ाइदो थियो फलाणी जॻह तां फ़ाइदो थियो फलाणी जॻह तां फ़ाइदो थियो। अल्लाह जा बाना अल्लाह क़ुरान करीम में पंहिंजे नबीअनि जा वाक़िआ ज़िक्र कया ऐं आउं चवां थो अल्लाह जी इहा ई हिकमत हुई जो रब हज़रत इब्राहीम खे एतिरो टाइम बे औलाद रखियो जेको रब जो खलील हो छो बे औलाद रखियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त के दुनिया वारनि जे साम्हूं इब्राहीम खे नमूनो करे तौहीद जे लाइ आइडियल करे पेश करणो रब खे पेश करणो हो तो औलाद नबियनि जे हथ में कोन्हे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम केतिरो वक़्त बे औलाद रहे एतिरो कमज़ोर थी वियो एतिरो कमज़ोर जो कमज़ोरी जे आख़िरी दर्जे ते पहुतो रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी हड्डियूं कमज़ोर थी वयूं इंसान कमज़ोर थींदो आहे खल इंसान जी ज़ाहिरी कमज़ोर थींदी ज़ाहिरी जिस्म कमज़ोर थींदो पोइ जॾहिं सफ़ा कोड़ो झूर थींदो आहे तॾहिं उनजे गोॾनि जी मिख ख़तमु थींदी आहे कमज़ोरी हड्डियुनि ते वञी पहुचंदी आहे। हज़रत ज़करिया इन मरहले ताईं पहुची वियो औलाद कोन थियो अल्लाह अकबर रब को औलाद ॾिनो छो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे सम्झाइण चए थो त औलाद रब जे हथ में आहे फरमाए लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ हकीमा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ आसमाननि जी बादशाहत आहे ज़मीननि जी बादशाहत आहे रब जंहिंखे चाहे उनखे पुट ॾे जंहिंखे चाहे उनखे धीअर हुजे जंहिंखे वणे उनखे धीअर हुअई पुट ॾे रब जंहिंखे चाहे उनखे बे औलाद करे छॾे उनखां कोई पुछण वारो कोन्हे केरु बि पुछण वारो उन रब खां कोन्हे औलाद उन रब जे हथ में आहे। तव्हां ॾिसो दुनिया में केतिरा जानवर आहिनि नस्ल उन्हनि जो वधे पियो औलाद उन्हनि जा बि थियनि था कॾहिं उन्हनि खे पंहिंजे पुठनि ते को सफ़ेद को कारो कुकड़ खणंदे ॾिठो अथव वञण में हाज़िरी भरण जे लाइ कंहिं कुते खे ॾिठो अथव इंसान जे घर में डिलीवरी थिए ॿार ॼमण वधि में वधि हिकिड़ो को ॿार वधि में वधि 3 त अख़बार में अची वेंदो हीअ कुटी जॾहिं वियामंदी आहे 7 गुलर जॾहिं उन खीर पीअण जे लाइ जिस्म में चिंबड़ंदा आहिनि जॻह कोन मिलंदी आहे उनखे खीर पीअण जे लाइ इहे हिनखे बच्चा एतिरा कनि न पाण त जेकॾहिं 2010 में शादी करियूं 2050 में वरी चवंदासीं हाणे 6 ॿार थिया मुश्किल सां 40 सालनि में हीअ हिकिड़े धक में वियामी पवे त 7 बच्चा 7 गुलर थी पवनि हुनखे कंहिं ॾिना इन्ही जे करे अल्लाह क़ुरान में चयो उलाइक हुम शर्रुल बरिया मुशरिक अल्लाह जे मखलूक में सब खां पुछड़ो ऐं बदतरीन हिन खां उहे जानवर भला आहिनि जिनजो ईमान अल्लाह जे ज़ात ते आहे जिनजो एतमाद तवक्कुल भरोसो रब जे ज़ात ते आहे जिनजूं उम्मीदूं अल्लाह जे ज़ात में आहिनि रब उन्हनि खे ॾे पियो ॿिलियूं ॾिसो त घर में तंग थी पिया आहियूं एतिरा उन्हनि जा नंढा बचा थियनि था केरु थो ॾे रब ॾे थो रब्बुल आलमीन ॾे थो हिननि खे जेको रब ॿिलनि ऐं कुतनि खे औलाद ॾे पियो उहो इंसाननि खे कोन ॾींदो जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरी दुनिया जे मखलूक ते अल्लाह फज़ीलत ॾिनी आहे पर जॾहिं इन इंसान खे इहा फज़ीलत रास न अचे तौहीद जे बुलंदियनि तां नहीं शिरक जे जेको सो गहराई खॾनि में किरी पवे तॾहिं रब फरमाए थो इहो अल्लाह जे मखलूक में सभ खां बदतरीन ऐं पुछड़ो इंसान इहो मुशरिक दुनिया जो वॾे में वॾी ख़ुदकशी करण वारो मुशरिक आहे वॾी में वॾी ख़ुदकशी वमन युशरिक बिल्लाह फक़द नबा खर्र मिन अस्समा रब फरमाए कि अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो उन आसमान तां छलांग लॻाई आसमान तां टिप ॾिनो अथसि हाणे हिन जी हॾी बि कोन हाथी ईंदी अहिड़ो पंहिंजो पाण खे तबाह कयो अथसि अल्लाह अकबर रब जे क़ुरान फरमायो तहवी में रिह फी मकान सही पखी खाई वञनि था हवाऊं खणी वञनि थियूं परे वञी उछलाइनि थियूं जंहिंजे जिस्म जो अंग ढक हथ कोन थो अचे फरमाए मुशरिक ईअं आहे शिरक करणु ईअं आहे जे पंहिंजे पाण खे आसमान तां हेठि उछलाइण अल्लाह अकबर केॾो ख़तरनाक गुनाह आहे
अॼु मुआशरे जे अंदरि इहो शिरक को उरूज ते अॼु मुआशरे में ॾिसूं था गैर अल्लाह जे नाले ते नज़र पिया जेके जानवर अल्लाह पैदा कया जेके जानवर रब पैदा कया आहिनि उन्हनि जे रोज़ी जो इंतज़ाम रब कयो आहे उन्हनि जे के रिज़्क़ ॾियण जे लाइ आसमाननि जा बरसात रब वसाए थो जॾहिं उन जानवर खे ज़बह करण जो टाइम अचे तॾहिं के मख़लूक जे नाले ते ज़बह कयो वञे इहो ज़ुल्म आहे या न इहो ज़ुल्म आहे या कोन्हे इन जे करे अल्लाह फरमाए इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक ज़ुल्म अज़ीम आहे जो अल्लाह जे मख़लूक खे जेकर तव्हांखे ज़बह करणो आहे अल्लाह जे नाले ते ज़बह कयो के माण्हू आस्थाननि ते ज़बह करे चवंदा साईं असां बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जी ज़बह कयो इहो ई त आहे जेको उन्हनि जे नाले ते आस्थाननि जे नाले ते ज़बह थिए जंहिंखे क़ुरान मुर्दार जे बराबरि कयो हराम कयो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि इहे सभु शिरक जा रस्ता आहिनि अॼु असांजे मुआशरे में माण्हुनि जी हालत ॾिसो हक़ीक़त सां ॾिसंदा आहियूं तावीज़ धागा पाणनि में गदनि में टंगनि में पेट ते ॿधनि तावीज़नि सां हमरा भॼो पियो हूंदो आहे ऐं उनखे एॾो ख़ौफ़ हूंदो आहे जो हर वक़्तु उनखे डपु इहो हूंदो आहे हीअ तावीज़ टुटी वियो त माने आउं मरी वियुसि सॼो भरोसो उन तावीज़ ते हूंदो आहे तव्हांखे तजुर्बो करणो हुजे मुशरिक जे तावीज़ मां पकिड़े वठो त हुन तावीज़ खे आउं टोड़ी यकीन करियो टकणु लॻंदो जहिड़ो अनकरीब जो साह निकिरण वारो एॾो उनखे तावीज़ ते भरोसो हूंदो आहे छाकाणि त अल्लाह जे ज़ात खां जॾहिं पंहिंजी उमीद तोड़े गैर सां जोड़ींदो आहे पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे उनजे हवाले करे छॾींदो आहे नवल्ले ही मा तवल्ला जेॾां मुंहुं कंदो ओॾां हलियो वेंदो ऐं अल्लाह जे रसूल सां फरमायो मन तअल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक जंहिं माण्हू तावीज़ धागा ॿधा उन अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो अॼु माण्हू त पंहिंजो क़िस्मतूं पथरनि जे हवाले कंदा जेको बाज़ार में पत्थर 20 रुपए में विकामंदो हुजे 50 रुपए में जंहिंजी हैसियत एतिरी हुजे माण्हू चवंदा आहिनि त हीउ पत्थर कहिड़े कम जो आहे इहो मटी में लॻाईंदुसि ऐं उहो पत्थर क़ीमती केतिरो आहे 100 रुपए जो असल इहो 100 रुपए जो बाज़ार में विकिणण वारे पत्थर हीउ इंसान चए थो मुंहिंजी क़िस्मत ई न रखियल आहे हीउ रोज़ी वारो पत्थर खपे नौकरी वारो पत्थर खपे फलाणो पत्थर खपे अल्लाह जा गाना अल्लाह जे रसूल इन हवाले सां छा तरबियत की हज़रत उमर बिन ख़त्ताब क्या दुनिया जे पत्थर सां मुखातिब कोन थियो उहो पत्थर जेको जन्नत मां लथो उहो पत्थर जेको जन्नत मां लथो वरी वापसि रब वटि हाज़िर बि थींदो क़यामत जे ॾींहुं हिननि पत्थर जी त का गारंटी कोन्हे उॾामी वेंदा क़ुरान चए थो रेज़ा रेज़ा थी वेंदा वॾा वॾा जबल अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़रा ज़रा करे उन्हनि खे उॾाए छॾींदो पर हजर अस्वद क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में वेंदो लहू ऐनान युबसिरु बिहा व लहू लिसानुन यंतिक़ु बिही उन जूं ॿ अखियूं हूंदियूं ॾिसंदो ज़बान हूंदी उन सां ॻाल्हाईंदो यशहदु लिमन इस्तलमहू बिल हक़ जंहिं तौहीद जे हालत में उन जो इस्तिलाम कयो हूंदो उन जे हक़ में हजर अस्वद शायदि ॾींदो न त चुमण लाइ त केतिरा पिया चुमन उन्हनि जी शायदि हजर अस्वद कोन ॾींदो उन पत्थर खे हज़रत उमर छा चयो इन्नका हजरुन ला तदुरु वला तनफउ तूं अहिड़ो पत्थर आहीं जेको नफ़ो नुक़सान कोन थो ॾेई सघी लौला अन्नी रअयतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकब्बिलुका मा कब्बलतुका जेकॾहिं मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोखे चुमंदे न ॾिठो हुजे हा त आउं तोखे चुमी बि कोन ॾियां चुमी बि कोन ॾियां हा इहे माण्हू अक़ीदे में केतिरा मज़बूत हुआ ऐं आख़िरी ॻाल्हि अक़ीदे जे मामले में जेका असां अहल हदीस में कमज़ोरी आहे अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल ऐं भरोसो कोन्हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा उन्हनि जूं जेके ख़ूबियूं पाण बयानु कयूं आहिनि ला यस्तरकून कंहिंखां दम कराइण जो मुतालबो कोन कंदा तूं दम कर पंहिंजो पाण ते पाण करे क़ुरान में असुलु साॻियो आहे ला यस्तरकून बाबे इस्तिफ़ाल कंहिंखां मुतालबो कोन कंदा बल्कि पाण करे छॾे पंहिंजे पाण ते दम गैर शरी दम कोन कराइनि ला यक्तमून का शइ गरम करे लोह जी दम ॾे उन सां इलाज बि कोन कंदा शरम इन जी इजाज़त कोन्हे इंतिहाई आख़िरी दर्जे में वअला रब्बिहिम यतवक्कलून तौहीद परस्त जेके हूंदा आहिनि अल्लाह जे ज़ात ते भरोसो कंदा आहिनि तव्हां चवंदासीं असां त सभु भरोसो कयूं था
पर यकीन करो जेकर अल्लाह के ज़ात ते भरोसो हुजे त असीं हराम कोन खाऊं, हराम कोन खाऊं, हराम छो था खाऊं, इन जे करे मिल्कियत घुटी वेंदी, ज़रूरतूं पूरियूं कोन थींदियूं। अल्लाह जा बाना दुनिया में जेतिरो बि तव्हां गॾु करे वञो, जेकी अल्लाह तव्हां जे लाइ लिखियो आहे उहो तव्हां खे मिलणो आहे, जेको रब तव्हां जे लाइ न आहे लिखियो उहो तव्हां खे मिलणो ई पवे। जेकर गॾु करे बि वञो, गॾु करे बि वञो, हिसाब रब वटि तव्हां सां ॾींदासूं, खाईंदा पोयां ॿिया खाईंदा। अल्लाह जे ज़ात ते रिज़्क़ ऐं रोज़ी जे मामले में भरोसो करियो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तवक्कलतुम अलल्लाहि हक़्क़ तवक्कुलिही लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर यग़दू ख़िमासन व यरूहु बिताना। फरमाए जेकर तव्हां अल्लाह जे ज़ात ते एतिरो भरोसो करो जेतिरो पखी भरोसो कंदो। कंहिं पखीअ जो कंहिं बैंक में अकाउंट खुलियल ॾिठो, कंहिं पखीअ जो बैंक में पैसा जमा करे ॾिठा तव्हां करे त हिन ते मूंखे जेको कुझु रक़म मिलंदी पई हर महीने ब्याज लॻंदो पियो, खाईंदो पियो। फरमाए अल्लाह तव्हांखे ईअं रिज़्क़ ॾे जीअं पखियुनि खे ॾे थो। कीअं थो ॾे? यग़दू ख़िमासन व यरूहु बिताना। सुबुह जो पंहिंजे आखिरनि मां निकिरनि था ख़ाली पेट, वापसि मोटनि था सिर्फ़ पेट भरे, ॿियो गॾु खणियो कुझु कोन था अचनि, पेरनि में मुंहं में कुझु खणी कोन था अचनि। भरोसो अल्लाह जे ज़ात ते जंहिं पैदा कयो आहे उहा सुभाणे रिज़्क़ ॾींदो। असांजो सुभाणे जो छा इहो ठप त आऊं मरी वेंदुसि पोयां ॿार ख़बर न, हाणे कुझु कॾहिं का कब्ज़ो करे वञा, को हराम जा पैसा बैंक में रखी वञा, सुबुह त परे जी ॻाल्हि आहे, हिन जो प्लान उहो सालनि जो थियल आहे। अल्लाह जे ज़ात ते भरोसो ई कोन्हे, ईअं थो महसूस करे त मुंहिंजे बचनि जो रोज़ी ॾियण वारो आऊं आहियां, रज़ाक़ आऊं आहियां। न, अल्लाह जा बाना रोज़ी ॾियण वारी रब जी ज़ात आहे। तव्हां ॾिठो त दुनिया में केतिरा माइट असां शाहूकार ॾिठासीं, मालदार ॾिठासीं, उन्हनि जे बचनि खे पिन ते ॾिठो, उन्हनि जे बचनि खे पिन ते ॾिठो, ऐं केतिरनि खे असां पिन ते ॾिठोसीं, उन्हनि जे बचनि खे लैंड क्रूज़र गाॾीअ में ॾिठोसीं। हीउ मामलो रब जो आहे, कंहिंजे वस जी ॻाल्हि ई कोन्हे। हीअ अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल ऐं भरोसो करियो, इहो बि तौहीद आहे, इहो बि तौहीद आहे। अल्लाह जे ज़ात ते ई भरोसो हुजे ऐं हर क़िस्म जे शिरक खां पंहिंजो पाण खे बचायो, वरना इहो शिरक इंसान खे तबाह करे छॾींदो। नेकियूं ज़ाया, अल्लाह जे माफ़ी खां महरूम, रहमत खां महरूम, प्यारे पैगंबर जे शफ़ाअत खां महरूम, अल्लाह अकबर जन्नत खां महरूम ऐं अबदी इंसान जहन्नमी बणिजी वेंदो। इन जे करे हर वक़्तु अल्लाह खां इहा दुआ करो, इलाहुल आलमीन तौहीद जी नेमत अता कर, तौहीद ते इस्तिक़ामत